पाकिस्तान लाइ सुठी ख़बर। आलमी रेटिंग एजेंसी फिच पाकिस्तान जी रेटिंग वधाए CCC+ करे छॾी। फिच मूजिब पाकिस्तान जी मुआशी सूरतहाल में बेहतरी आई आहे। IMF सां साफ़ लेवल थियण बाद फिच जो मुआशी सूरतहाल में बेहतरी जो इतराफ़। आलमी रेटिंग एजेंसी फिच जो चवणु आहे त IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास जी मंज़ूरी खां अॻु पाकिस्तान के चीन, सऊदी अरब ऐं UAE सां गॾियल मुआहिदनि ते ॿधल कर्ज़ रोल ओवर करणो पवंदो। पाकिस्तान हाणोकी बजट में मुआशी बेहतरीअ लाइ वफ़ाक़ी बजट में क़दम खयां। टैक्स टू GDP शरह वधाइण लाइ वधीक 3% इज़ाफ़े जी ज़रूरत आहे। क्रेडिट रेटिंग में बेहतरीअ सां पाकिस्तान जो आलमी मार्केट में एतमाद बहाल थींदो। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी चयो आहे त बलोचिस्तान जा माण्हू सम्झी विया आहिनि त संदन तरक़ी पाकिस्तान सां ई आहे। ही पुरअमन माण्हू FC फायरिंग कीअं था करे सघनि? इहे कहिड़ा पुरअमन आहिनि? बलोचिस्तान जे वॾे वज़ीर जो असेंबली में ख़िताब। संदसि चवणो हो त उन्हनि खे जलसे करण जी इजाज़त ॾियण जी आछ कई। खेनि कोयटा में जलसो करणो ई न हो त पोइ इजाज़त छो घुरी? लिखत में ठाह आहे त धरणो हयो वियो त अॻुवाट इजाज़त वरिती वेंदी। अॼु बि चऊं था त अचो ॻाल्हियूं कयो। छा नसीरुल्लाह बाबर कराची में सफ़ाई न कई? स्टेट बैंक ब्याज जी शरह 1% घटाए छॾी। गवर्नर स्टेट बैंक जमील अहमद नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। स्टेट बैंक जे गवर्नर जमील अहमद चयो त ब्याज जी शरह 20.5% मां घटिजी 19.5% कई वई आहे। वफ़ाक़ी हुकूमत जी सोशल मीडिया ते चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ हलंदड़ मुहिम जी मज़म्मत। चीफ जस्टिस खे क़तल जूं धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाईअ जो ऐलान। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त मुल्क में मज़हब जे नाले ते रतो छाण जी कोशिश थी रही आहे। रियासत पूरी ताक़त सां अहिड़े क़िस्म जे फ़तवाउनि जो जवाब ॾींदी। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़्वाजा आसिफ़ चयो त सुप्रीम कोर्ट जी वज़ाहत बावजूद सोशल मीडिया ते चीफ जस्टिस ख़िलाफ़ चिड़ ॾियारींदड़ ॿोली इस्तेमाल कई वई। रियासत कंहिं बि टोले जी डिक्टेशन क़बूल न कंदी। एहसन इक़बाल चयो त चीफ जस्टिस खे धमकी ॾियण आइन सां खुलियल बग़ावत आहे। कंहिंखे मज़हब जो ठेकेदार थियण जी इजाज़त न ॾींदासीं। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा खे क़तल जूं धमकियूं ॾींदड़ TLP जो नाइब अमीर गिरफ़्तार। पीर ज़हीरुल हसन शाह ख़िलाफ़ लाहौर जे किला गुजर सिंह थाणे ते सरकार जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो हो। FIR में मज़हबी नफ़रत ऐं फ़साद पखेड़ण, अदलिया ते दबाव विझण, अदलिया खे धमकियूं ॾियण ऐं क़ानूनी कर्ज़नि में रंडक विझण जा कलम शामिल। FIR मूजिब पीर ज़हीरुल हसन चीफ जस्टिस खे क़तल करण जूं धमकियूं ॾिनियूं। केस में TLP जा 500 कारकुन बि नामज़द। चीफ जस्टिस खे क़तल करण जे फ़तवा सियासी मक़सदनि लाइ जारी कई वई। सुप्रीम कोर्ट जी वज़ाहत बावजूद अहिड़े क़िस्म जी फ़तवा जारी करण जी कहिड़ी गुंजाइश हुई? वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जूं रावलपिंडी में आलमनि सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हियूं। हनीफ़ अब्बासी चयो आहे त आलमन अहिड़े क़िस्म जी फ़तवा जी मज़म्मत कई आहे। वज़ीर आज़म हिन मामले ते पार्लियामेंट में ख़िताब कंदो। मज़हब जे नाले ते कंहिंखे बि ॾफेड़ पखेड़ण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। महांगाई ऐं बिजली बिल्स में टैक्स ख़त्म करण लाइ जमात इस्लामी जो रावलपिंडी में चोथे ॾींहुं बि धरणो जारी। हाफ़िज़ नईमुर रहमान मुतालबा मंज़ूर न थियण जी सूरत में D चौक इस्लामाबाद वञण जो इशारो ॾेई छॾियो। धरणे खे ख़िताब कंदे हाफ़िज़ नईमुर रहमान चयो त हुकूमत रस्ता बंदि करे छॾिया आहिनि, पर असां अमन अमान बरक़रार रखण लाइ हिते वेठा आहियूं। हुकूमत मुतालबा मंज़ूर करे अॼु धरणो ख़त्म करे वञण लाइ तयार आहियूं। मुतालबा मंज़ूर न थिया त D चौक इस्लामाबाद वञण समेत समूरा ऑप्शन मौजूद आहिनि। हुकूमत ऐं जमात इस्लामी विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर अॼु थींदो।
जस्टिस रिटायर्ड सरदार तारिक मसूद ऐं जस्टिस रिटायर्ड मज़हर आलम मियां खेल सुप्रीम कोर्ट में एडहॉक जजिस तौर हल्फ खणी वरितो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा ॿिन्ही जजिस खे हल्फ खणायो। हल्फ बरदारी तक़रीब में सुप्रीम कोर्ट के जजिस ऐं अटॉर्नी जनरल शिरकत कई। जस्टिस सरदार तारिक मसूद ऐं जस्टिस मज़हर आलम मियां खेल जे एडहॉक जजिस तौर मुक़ररी 1 साल लाइ कई वई आहे। सिंध में अवाम के रिलीफ ॾियण लाइ 305 मेगावाट 3 सोलर ग्रिड स्टेशन क़ाइम करण की तजवीज़। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठ सोलर मंसूबे बाबत इजलास। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह वॾे वज़ीर के 305 मेगावाट जा 3 सोलर ग्रिड स्टेशन लगाइण की तजवीज़ ॾींदे चयो त हिकु ग्रिड स्टेशन के इलेक्ट्रिक, ॿियो हिस्को ऐं टियों सेप्को के शमसी तवानाई फराहम करे। वॾे वज़ीर मुराद अली शाह वर्ल्ड बैंक का मदद वठण की हिदायत कंदे चयो त बिजली महांगी थियण सबब अवाम जी पहुच खां परे थी रही आहे। चाहियूं था त अवाम के सोलर ज़रिए रिलीफ फराहम कयो वञे। सिंध में किथे हल्की त किथे तेज बरसात। थरपारकर में बरसात दौरान खिवण किरण सबब एक ही गोठ के 6 ॼणनि समेत 8 ॼणा फोत। 40 खां वधीक ढोर मरी विया। टंडोलयार में बरसात दौरान बिजली जा फीडर ट्रिप थी विया। गाजी फावड़ में बरसात दौरान आंधारी सबब केतिरनि दुकाननि ऐं घरनि जा छपरा उॾामी विया। सांगड़, खिपरो, शेदातपुर, शाहपुर शाखर, झोल, खडड़ो, मीरवा गोरशाणी, जुडो, मातली, टंडो बागो, सिरहाड़ी, पीर वसण, फैज़गंज, नारो, उमरकोट, ढोरो नारो, कोटड़ी, भान सैदाबाद, दड़ो, काज़ी अहमद ऐं सन में वसकारो। हेठां वारनि इलाइक़नि में पाणी पीजी वियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजलीअ जी फराहमी बि बंदि थी वई। एनडीएमए ईंदड़ 3 ॾींहनि दौरान मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 200 मिलीमीटर ताईं बरसात की अगकथी करे छॾी। कराची, मीरपुर ख़ास, सखर, हैदराबाद, उमरकोट, बदीन, ठट्टो ऐं थरपारकर में तेज़ वसकारे जो इम्कान। एनडीएमए सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटीज़ ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि लाइ अलर्ट जारी करे छॾियो। एनडीएमए जो चवणु आहे त कराची समेत समूरे मुल्क में बरसातुनि दौरान शहरी ॿोॾ ऐं नदी नालनि में चाड़ जो ख़दशो आहे। अॻुवाट इंतज़ाम कया वञनि। वज़ीर आज़म पारां तेज़ बरसातुनि वारी सूरत हाल में एनडीएमए के हंगामी बुनियादुनि ते क़दम खणण की हिदायत।